जय झूलेलाल। अॼु तारीख़ 9 ऑगस्ट 2020, चालीहो विर्त 25 झूलण साखियुनि में तव्हांजो स्वागत आहे। इष्ट देवता भगवान श्री झूलेलाल साहिब जे चवण मूजिबि भगवान जी पूजा प्रत्यक्ष स्वरूप में करणु घुरिजे। जल जो दर्शन पाण करे था सघूं, जल बिना जीवन कान्हे। पाण सभई दरिया देव यानी समुंड जी पूजा कंदा आहियूं। भगवान पाण पिणु दरिया मां दर्शन ॾिनो आहे। अहिड़े समुंड जे राजा वरुण देवता जे अवतार लाल साईंअ खे वरी वरी नमन। आयो लाल, सभई चओ झूले।